पानी वारी भी देर कई है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। चाल आमिर बाबदारा खुशाम रो खैर अमन तात मजे में जो बाहर मिली वे अला हिम्मत करियो गोड़िया पैसा दे आई अना जून जुलाई जो गर्मी आई न हाने सा हाने तो वठी ने पेरी ते अदा पहिरीं तो पहिरीं हिसाब किताब बाबा साईं जल्दी कर जान छड़ा दे मिठाई वारी कोई यार न वठे एसियो बेसन जी पारा तीन चक्कर वाली मता हो करें रे खर्ची कर तू तार भी थुली हणी नहीं अम्मा हां इति बड़ा लिखाई दे गई साफ ही फिरदा होता है पारा ती है ना जून जुलाई में माके जाए तो खबर दी पुरानी जर्नल भी लगला मावारी जाए कर बस मुझे से में है हदसरी मुंजी आ तो कोई भी तंग न कंदो और वडी वडी मेहरबानी ठीक है अमीराबाद जो टाइम ते गोड़ी पंजी खिदमत कहीं तुझी को तो कर बड़ी मेहरबानी पारा ती हां मिल जाए कर बाबा काका मान आयो आयो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मसे मसे मिले वहां न त कड़ी कुराड़ी मोकल दो कड़ी ननेड़े के मोकल दो खैर दा या दा यार तोखे खबर आ मैं हर पहली तारीख ईंदो हां ये मुझे गोड़ी या पैसा हुंदा आहिनि जी बा ये मेहरबानी के जल्दी कर मैं हिसाब लिखी छॾा घणो बिल दी बा अब तो बिल ते 25000 जो आ जेका तो सेटिंग थला वो 2000 दे बस छान न यार मां भोला ही मानू आ कुछ राम कर तो सा 25000 मां गरीब मानू एडो मां बिल काढो दे सकदुम मुखे अगे ही खबर आ तू पिटकोड़ी भी आए ए तू गोड़ी दींदो ही ना है के सजे मुझे हदे जेके भी पाड़े वाले जे में तू हिकड़ो मा जो भनन कंदो आ जेकने अड तार अज पैसा न थो दे तो तुझे तार कट भी मथो बाबा यार गाल बुधो मां मोला ही मानू आ गरीब आ मां रेडी हलाया तो छडो दी मां एडो बिल काढो वना हाने मां तो गादा दिया तो पाड़े रंग बुधा न खबर न पई एसी में 1000 रुपए में हलाइंदे वो तू गरीब आ रेडी हलाइना मुंजा बच्चा की पलदा अरे वा तुझी गाल सही आ घर खोड़न पैसे वाला भी अमीर जाम मानू ने तू पाड़े में तुझी गाड़ी थी वेंदी तू रोज थी वेंदी इस मुसा ये फिल्मा न कर मथो महीनो जून जो थी पैसा न थो दे तार मां कटाए छदो मैं पो रोइंदो न जाए बस हां बस नाराज न थी मां तो गादा जा तो वरी हुकुम आतो वरी मथी फिर रही है ना पैसा खोड़ कंदा दे 2000 करे सरी पाड़े का बबर तो 1000 वठ समझ दो कर दे लिखाए दे हां बस जो 1000 रुपया मां वतो मां बस हां बकाए बच जाए पो मां दींदुम तो के पेरी दे हुकुम आतो जो ठीक मेहरबानी मेहरबानी हुकुम आतो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मिरल छाला चंगो वाला था किने बोली पे आओ सही यार तो खबर आ पेरी हां असा जी हद जी गोड़िया पगारा थेन को डिठई दे मो कोयो पैसा बेसा खाई आते अना तो सीजन ही ना आया सिंधी हलाने जी ये त न कयो जुल्म गरीबन सा खबर आ असा वाबड़ा वाला खाली मां न खाइनो जी 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 मथा एलएस आ वरी मुखा मतो एसडीएम आ वडा वडा ऑफिसरन या सबन जी लाइन हुंदी आ राम जी निगाह भी कयो कुछ हल्को अथर कोई एसी भी हलाणो न ता कंप्रोमाइज सा कयो बिया भी ता के वरी मानो बोले जी याद ही आ तुझे बिल जो रिकॉर्ड आ रिकॉर्ड आ मना 80000 रुपए जो बिल आ जी 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 जेकने गवर्नमेंट बिल वठई त तार भी कटे वेंदा सही एफआईआर भी थी वेंदी मेहरबानी सेटिंग सुठी थी बाबा इन में लाइन हले दी सुठो तुम्हारी कुछ मेहरबानी कयो कंप्रोमाइज कयो हल्को अथ रखो असा गरीब मोला मुझे अथ ना अगे दिसे तो बेरोजगारी लगी पई आ यार मुसा भैस न कंदा कयो ता खबर भी है हर महीने जो सिस्टम आ मां एक नया बाबा सही सरी चेन ठहल आ मेहरबानी कर मालिक को आने ता के दियो ता वरी थोरो हल्को अथ रखदा आंदा तुझे घर बाए सुन 1000 बस बस 5000 हुंदो तुझे घर साईं वरी ता निभाईंदा दे को मसलो ना जिए ता चे वो कंदा दे बियो को ये जो खुटाईंदा हो न पैसा असा के वरी बीर चक्कर हणो कपड़ा भी था दे बचण के ईद भी कराई थी मां गाई पुरानी थी वई हली ईद जून जुलाई आ के जो सुख तो दिस सुख था वरी बिजली जी जल्दी दिस नो जाने टर वट बीरल बाए सुन मना तो साईं मना मैं कैसी लिखाई छदी आ मेहरबानी ताई थोड़ा ठीक है तुझे लिखी चला तो अल्लाह साईं पर मेहरबानी करे बीर संगे पंध न कराए बाबा साईं पता रिंग चला ता घर बैठे पैसा पुजींदा दिल जाए के मेहरबानी इंशाल्लाह दिल जाए के शकी भी न थन को हया को शर्म भी न थन करप्शन जा पटाए वापदा वारान मुड़न ही न था मालिक तू राम कर असा गरीब बंदे बागे सा हालत पुरान या लाइक नहीं हल दो अल्लाह खैर कंदो बाटिया घबराए न वसो नथा घटायूं तो के सुभाणे मां कराची खणी हलंदुमि तुंहिंजो इलाज कराईंदासीं अल्लाह सम्झ ॾियसि अचे अॼु हिन सां जहिड़ो मुंहिंजो थींदो चाचा चाचा मूंखे बुखार आहे डॉक्टर ॾे वठी हलो पुट तोखे सुभाणे कराची ॾींदुमि हितां वारी दवा नथी लॻे घबराए न अचे अॼु हिन सां जहिड़ो कयां थो इहो न हलियो न करे पंहिंजी ड्यूटी न आहे हिन जी ज़रूरत मां तोखे खणी हलंदुमि घबराए न तूं हेलो मुजीब मुजीब चंद्रे ॾे वञ यार गुलू ॾे अरे कल वयो हुआसीं ट्रोनी वयो हुआसीं ओगोड़ी या पैसा ई नथो ॾे बस पेट भराई मां एल साहब खे मैसेज करे छॾियो आहे व्हाट्सएप ते
ठीक है, तू गाड़ी कया वनेस बस वो मथी तार भी लाए एसी तार भी लाए। अरे बाबा गुम करें पैसा नहीं दो कटदा छदा बाबा बाबा मूंखे मथे बजट ॾेखारिणी हूंदी आहे, छो मां अकेलो थोड़ी खाईंदो आहियां। बस तोखे जीअं चवां वञी गुलू जी तार कटे आ, ठीकु आहे ओके। चंड्रा माण्हू तारा ॿ हलाइनि था वरी पैसा ॾियनि था टप त अॼु ओड़ी मज़ो ई न थियो। सर साहब तव्हांखे टाइम आहे 2 मिंट ॻाल्हाइण जो? हा त छा पोइ नंढड़े जी तबियत पुछी अथव? ऐं रमेश खे छा थियो आहे? छा थियो आहे तव्हांखे ख़बर न आहे? केतिरो हिन जो इलाज कराए चुका आहियूं, केतिरा हिन ते पैसा असां ख़र्च करे चुका आहियूं। अदा मिड़ी मौसमी बुखार तो अल्लाह ख़ैर कंदो, तू जो घर वेठो आहे पोइ हिन जो इलाज त करा न। हाणे मां नौकिरी कयां या ॿारनि जा इलाज करावां, पोइ तो भाउ खे पालण जी ज़रूरत पए थो छा? अदा असुल ॻाल्हि इहा ई आहे, मां हिते वेठो आहियां, मां हिन खां परे ई नथो थियां, न कमकार कयां थो न छा, मूंखे हे प्यारो आहे। मेन मसइलो इहो आहे हल्को बुखार अथसि रमेश, हल्को बुखार न आहे अदा, हल्को बुखार न आहे। थोरी मुंहिंजी ॻाल्हि तवजो ॾेई ॿुधो, पघार तुंहिंजी घणी आहे? अदा शुक्र अल्लाह जो 95,000 आहे। 95,000 आहे न? जी। हक़ इलाल जो आहे न? शुक्र आहे ड्यूटी करे थो। हाणे बि महिनत करे आहियां, अदा अकेला जी न आहे बाक़ी असांखे उहो 95,000 काफ़ी आहे। असांखे मुर्गियूं या छिले जा गोश्त इहे नथा खपनि, असांखे दाल आलू खाराईंदे न बि शुक्र आहे, असां हुन में ख़ुशि आहियूं। पर इहे ॾिसो यार, जेको न वञी ग़रीबनि जूं कुंडियूं पटे उन्हनि खां 1000 कंहिंखां 2 कंहिंखां 3 महीने में 2 खां 3 लख रुपया तव्हां गॾायो था। गुनाह तूं खणे थो, हेठों वठी मथे ऑफिसरनि ताईं हिसो उन्हनि खे विराए ॾिए थो, उनजो हे नतीजो लोड़ियूं था पिया। तोखे असांखे कुझु नथो थिए, असांजी फैमिली ते असरु पए थो। तुंहिंजी घरवारी जो सोन काॾे वियो? ॿुधाए न मूंखे, घर मां सोन केॾांहुं वेंदो? अदा तूं इहे कहिड़ियूं ॻाल्हियूं करे थो बाबा? इहे सभु खाइनि था, ज़रूरु मां महिनत न कंदुमि त तव्हांखे सुख कीअं ॾींदुमि? सही, असांखे सुख तुंहिंजे हिन 95,000 मां जेको आहे न उहो ई काफ़ी आहे। इहे हराम खाइण छॾे ॾे, ख़ुदा खे माना हथ ॿधाए थो। अदा तोखे मां कीअं सम्झायां, इहो हराम न आहे, इहा बि असांजी महिनत आहे। मां अकेलो नथो खावां, इहे जेके बि कुंडनि जा पैसा आहिनि एलएस लाइनमैन एसडीएम सभिनि ॾे हिसो वेंदो आहे। अदा पर तूं असां अची भॼन कंदो आहे रोज़, ऐं बीमार भला मुंहिंजे करे थियो आहे? ॿिए कंहिंजे करे थियो? बुखार आहे बाबा, अलाह ख़ैर कंदो। न आहे मौसमी बुखार अदा, न आहे। हाणे तूं चए थो न महिनत आहे, तूं खीसे मां 20,000 विझी करे बाज़ार में घुम, बिशनी कढी वञे, पोइ उहा बि हुनजी महिनत आहे, तोखे ॾुख न थींदो? तूं हुनखे बदुआ न ॾींदे? उहो त चोरी त हराम आहे। हराम आहे न, हे चोरी न आहे, तूं ज़ोरी करे थो। हुनखे बचनि जी धमकियूं ॾेई, गर्मी जी धमकियूं ॾेई, कुंडी जी धमकियूं ॾेई, हुनखे इहो पंहिंजी वञी एसी था लाए, धमाको हिकिड़ो कए ठुस। मिस्त्री खे फोन कई आहे, अचे थो नथी ठाहे मिस्त्री खां। अदा मां पाण परेशान आहियां, आए ॾींहुं कॾहिं एसी ख़राबु आहे, उन ॾींहुं फ्रिज जो मोटर सड़ी वियो आहे, हिन ते मां तक़रीबन 50,000 हलायो आहे, 7 ॾींहं आयो बुखार टुटे ई नथो। मां त पाण हिन ज़िंदगी मां झंझाल मां फाथो आहियां, छा थो थिए मूंसां गॾु? अदा तूं इहा शइ छॾ, अलाह जी महिरबानी सां असांजे घर में रहमत ऐं बरकत ईंदी, का बड़ी बीमारी शैतानी वग़ैरह को बि पॾो जहिड़ो न हूंदो। ठीकु आहे अदा, तुंहिंजी ॻाल्हि किथे न किथे पंहिंजी जाइ ते सही आहे, पर छा कयां अदा, जॾहिं खां मां नौकिरी जॉइन कई आहे, असांजो नंढे खां वठी नंढो मुलाज़िम ऐं वॾो बाला ऑफिसर सभई इन करप्शन जे पैसे ते हलंदा आहिनि। असांजो वापडा डिपार्टमेंट ई अहिड़ो आहे, मां छा कयां अदा? अदा ॿियनि खे आणो तूं खॾ में, तूं पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो पंहिंजे ईमान जो सोच। क़बर में अकेलो वेंदे, मां बि न हलंदोमांइ, हे बि न हलंदी, न की उहे तुंहिंजा बाला ऑफिसर तोसां गॾु हलंदा, कुल पढ़ण बि कोन ईंदई। कुझु हिलाल जो खा, असांखे हिलाल ई जेको आहे उहो काफ़ी आहे। सही ॻाल्हि आहे अदा, तुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। अॼु खां वठी मां इहो अहद थो कयां त मां इहो करप्शन न कंदुमि। मूंखे पर इहो ॻोड़ी खां ई बस आहे, जेका मुंहिंजी हक़लाल जी नौकिरी आहे मां उहा कंदुमि। अलाह कंदो मुंहिंजो पघार में पूरो थी वेंदी। मां बि पाण परेशान थियां पियो, आए ॾींहुं मूं वटि मसइला, आए ॾींहुं मूं वटि बीमारियूं। ख़ैर कंदो, बसि हालत वाली फ्रेश थी हथु हूंदो त पोइ हिनखे जेको आहे सो खणी हलूं, को इंजेक्शन हणाए अचूं, बुखार डरो थियसि। ठीकु आहे, अलाह भली कंदो, महिरबानी।